अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासिबो सगत मां आहियां जी मेज़बान मिराज़ ज़फ़र। नाज़रीन, ॿिनि हफ़्तनि जे गैप खां पोइ असां हिकु भेरो ॿीहर हवाले साम्हूं मौजूदु आहियूं ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम मुहासिबो में असां मुख़्तलिफ़ जेके शिकायतूं या तव्हांजा मसइला आहिनि उन्हनि खे असां एड्रेस कंदा आहियूं ऐं हर हफ़्ते असां सां गॾु हूंदा आहिनि चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब, जेके लाइव कॉल्स तव्हांजा वठंदा आहिनि ऐं इन प्रोग्राम खां पोइ तव्हां सां राब्तो बि कंदा आहिनि, तव्हांजो मसइलो बि ॿुधंदा आहिनि, उनखे हल करण जी पूरी कोशिशि बि कंदा आहिनि। इन प्रोग्राम खे वठी करे काफ़ी फीडबैक बि अची रहियो आहे तव्हांजो, चाहे लाइव कॉल्स हुजनि या फेसबुक हुजे, उन ते बि तव्हांजो फीडबैक अची रहियो आहे त तव्हांजो काफ़ी मसइला हल बि थिया आहिनि, मसइला हल थी रहिया आहिनि ऐं काफ़ी सारा अव्हांजा मसइला असां वटि पहुची बि रहिया आहिनि थ्रू मैसेजिस। अॼोके प्रोग्राम में बि असां जेके लास्ट असांजो प्रोग्राम थियो उन में जेके असां तव्हांजा मसइला नोट डाउन कया हुआ उन्हनि खे डिस्कस कंदासीं ऐं सर खां पुछंदासीं त उन ते छा अपडेट थी आहे, केतिरो उन ते अमल थी सघे उन मसइलनि खे ख़तमु करण में या घटि करण में। ऐं उन सां गॾो गॾु टीवी स्क्रीन ते असांजो टेलीफोन नंबर बि अची रहियो आहे, इन नंबर ते डायल करे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। पंहिंजी का शिकायत हुजे, चाहे हो को बि सरकारी महकमो हुजे, को सरकारी ऑफिसर हुजे, उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हां कंप्लेंट पहिरीं दर्ज कराए सघो था। जी सर, वेलकम टू द शो। अच्छा, कीअं अची रहियो आहे फीडबैक? तव्हां वटि बि ॾाढी रश आहे माण्हुनि जी ऑफिस में, आई थिंक। बस अगर न पुछो सुठो न इन जो मतिलबु त सुठो बिल्कुलु सही वो अचनि था पिया, असांजी ऑफिस में बि अचनि था पिया, तव्हां वटि बि अचनि था, तव्हां वटि बि मैसेज मोकिलनि था, मूंखे मैसेज बि कनि था। पर हाणे मां हिनखे चयो बि आहे टीवी वारनि खे, तव्हांखे ॿुधायो आहे, असां टीवी वारनि खे बि चयो, टीवी ते बि चयो आहे त केतिरा मसइला जेके माण्हुनि जा आहिनि उहे नौकिरियुनि जा आहिनि। हाणे नौकिरी जो मसइलो अहिड़ा जो मां नथो करे सघां, हुन में उहा कोटा सिस्टम हूंदा आहे, हुन में कंहिं बि ग़रीब खे नौकिरी मिलण त मां हुनखे सम्झायो त पंहिंजे MNA MP या मिनिस्टर या जेको उतां जो वास्तेदार हुजे माण्हू, नौकिरियुनि लाइ उन सां राब्तो कनि, मूंसां राब्तो न कनि। छो जो माण्हू घणा अचनि था राब्तो करण लाइ, मूंसां चवनि था इहा नौकिरी असांखे मिलणु खपे, वरी जे न थो कयां त वरी पोइ चवंदा अलाह जो नालो थी, रसूल जो नालो थी, सूरत यासीन जो नालो थी, महिरबानी करे ॾे। हाणे इहा मुंहिंजे हथु कोन्हे नौकिरियूं, नौकिरियुनि लाइ मां वरी बि अर्ज़ु कंदुसि हथ ॿधी त महिरबानी करे नौकिरी लाइ मूंखे न चओ, बाक़ी जेके तव्हांजा कोई प्रॉब्लम आहिनि, मसइला आहिनि, त पोइ हुन में कोशिशि कयूं था त जेतिरो वधि में वधि तव्हांखे फैसिलिटेशन करे सघूं। छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे, असां उन जा नुमाइंदा, असां कोशिशि कयूं पिया त तव्हांजे सुख थिए, ॾुख न थिए। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो बि चवणु चाहियां थो त कॾहिं कंहिंखे कढियो कोन्हे, तव्हां परवाह न कयो, हुन में देरि सवेर तव्हांखे पघारूं मिली वेंदियूं ऐं इंशा ताला असां कोशिशि कंदासीं त माण्हू जेके आहिनि तव्हांखे नौकिरियूं न खसूं। पर के माण्हू जेके गैर क़ानूनी भर्ती थियल आहिनि ज़ाहिर आहे उनजे लाइ प्रॉब्लम्स थींदा ऐं उन लाइ कोशिशि कंदासीं नेक्स्ट हुन में उन्हनि खे वरी अपॉइंटमेंट करे सघूं। सभु कॉलर बि आहिनि, कॉल वठी था वठो। नवीद अहमद मंगरियो आहिनि नव देरो मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी वालेकुम सलाम आदि। जी अदा। मसला शेयर करणो हुयो। जी अदा। सर ॿुधी रहिया आहियो? हा जी जी सर, असांजे हिन पाड़े ते गिरगल शाह कोरे जो छोकिरो अगवा थी वियो हुयो, सोहिल कोरे जो, 2 महीना थी विया अथसि सर। नालो छा ॿुधायो कोरे जो छोकिरे जो नालो छा? जेको अञा ताईं ॻाल्हि खे ख़बर न आहे पई त माना केरु अगवा करे वियो अथसि, को माना पुलिस बि जेका मदद न करे रही आहे उन सां, कोरे जन सां। कोरे जो नालो छा ॿुधायो? छोकिरे जो सोहिल कोरे जो। सारी न्यूज़ में बि अचेव थो 2 महीने खां वठी। 2 महीननि खां। अदा तुंहिंजो नंबर छा आहे? नवीन मुंहिंजो नंबर 0332 332 82 82 57 57 966। ऐं सर ॿियो बि हिकु मसइलो आहे। ॿियो कहिड़ो मसइलो आहे? सर ॿियो जेको आहे, असां माना 40-50 साल खां जॾहिं खां भटे साहिब माना पार्टी शुरू कई आहे, असांजो ॾाढो मोहम्मद साहिब मंगरियो जेको आहे उन खां माना उन खां वठी जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में रहिया आहिनि, त असांखे माना नज़र अंदाज़ कयो वियो आहे। छा में? हर कमकार मां सर जेको आहे। पोइ तव्हां पंहिंजे MP MNA सां ॻाल्हायो न, तव्हां उनखे चओ, उन सां मिलो वञे, उन सां मिलो वञे। मां जीअं अर्ज़ु कयुमि त नौकिरी लाइ मूंखे कॾहिं न चइजो, बाक़ी ॿियो को कमकार हुजे मां हुन लाइ चवंदुसि। हाज़िर हाज़िर इहो कंदा, सुहेल जो कंदा, सुहेल जो कंदासीं। बड़ी महिरबानी अदा, बड़ी महिरबानी।
जी शुजा साहब। सो कोशिशि कयूं पिया त काफ़ी माण्हू वीचारा अचनि था जेके हुनजा मसइला आहिनि उते मुंहिंजे ऑफिस में हलिया था अचनि। मां हुनखे चवां त भले ऑफिस में अचो, जेको मुंहिंजे वस में आहे उहो कयां पियो, पर मां पंहिंजा क्लार्क पंहिंजा पटे वाला हुननि सां गॾु ॾियां थो त वञी हिननि जा ॿी ऑफिस में वञी कमु करणु। ज़्यादातर मसइला अचनि था एजुकेशन डिपार्टमेंट जा, जेका मुंहिंजे हुन में साॻे फ्लोर ते असांजे ते आहे, त उहा कोशिशि कयूं पिया त हल थिए। मां पाण उथी PHO साहिब सां मिलंदो आहियां वञी, फज़ला साहिब सां। फज़ला साहिबु तमामु सुठो माण्हू आहे ऐं उहो मुंहिंजा जेके मसइला हूंदा आहिनि जीअं उहे हल करे छॾींदो आहे उनजे वक़्तु। छो जो लास्ट टाइम अज़ीज़ुल्लाह बुयो साहिबु मौलाना आहे, उहो आयो मुंहिंजे ऑफिस में, साईं मुंहिंजी मदद कर, 13 साल थिया आहिनि मुंहिंजो अहिड़ो जेको आहे हिकिड़ी जाइ ते आहे, इन खे मूंखे ट्रांसफर करणु। मां पाण उथी वियुमि हुन सां गॾु PHO साहिब ॾे, ऐं पोइ हुनजी महिरबानी त हुन असांजी रिक्वेस्ट खे क़बूल करे हुनजे छोकिरे खे वापसि ट्रांसफर करे। कॉलर आहिनि शहदाद कोट ॿ मोहम्मद इसाक खोसो साहब। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी वालेकुम सलाम अदी। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अदी अर्दा असांजे ज़िले शहदाद कोट में 5 साल अॻु में जी हिते पीपल्स पार्टी जी हुकूमत में नाला ठाहिया, ॿुधी जिते पैकेज आयो नानकाणे जे सां करोड़े रुपयनि जो उते ख़र्च थिया आहिनि। जी ॿुधे थी? बिल्कुलु ॿुधां थी, पर टीवी जो अदा बिल्कुलु ॿुधां थी, टीवी जो आवाज़ बंदि कंदव त तव्हांजो आवाज़ क्लियर ईंदो। हा ॿुधे थी, हिते 5 साल अॻु में हिते करोड़नि जा नाला ॾिनो जेके फेवरेट सिस्टम जे लाइ। जी जी हाणे उहे नाला उहे त थिया ई न, बिल्कुलु उहे करोड़े रुपया ख़तमु थी विया। वरी उन जे जॻह ते हाणे पाइप सिस्टम थी वियो। उहे जेके करोड़नि जो कमु आहे उहे उन्हनि दुकानदारनि खे घरनि वारनि खे नाला ठाहे ॾिनो, उते वधाए रोड खे फुटाए उहे कंप्लीट। वरी हाणे उन जॻह ते करोड़नि जो डस्टबिन जो फिटिंग थो थिए, उहे करोड़ रुपया असांजा विया हलिया जेके अॻु में हुया। ठीकु आहे अदा टीवी जो आवाज़ बिल्कुलु बंदि करे छॾियो। टीवी बिल्कुलु बंदि आहे भेण, आवाज़ न आहे मुंहिंजे मोबाइल में ईअं को आवाज़। अच्छा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। ॿियो हाणे कहिड़ो कमु? असांजे बिल्डिंग डिपार्टमेंट कमर शहदाद कोट में अभी जूनियर क्लार्क आहे जेके 8-9-10 साल थिया आहिनि। अता मोहम्मद शेख जेके सीनियर क्लार्क जी जॻह ते रखी वेठा आहिनि हुते, ॿुधी न थी? जी जी लेटर क्लार्क करे रखी वेठा आहिनि, जेको अरबे करोड़े रुपए जो करेक्शन थो थिए उन में बि। अच्छा साईं जन खे अर्ज़ु था कयूं त हो करोड़ बि असांजा नालनि वारा बि विया, वरी करोड़े रुपया पैपनि में लॻाइनि था। हो बि असांजे जेके ग़रीब मिस्कीन जा जेके टैक्स जा आहिनि उहे बर्बाद थी विया आहिनि। को बि सिस्टम नाले जो हले ई नथो। वरी हींअर पाइप सिस्टम शुरू थी वियो आहे। इसाक तुंहिंजो नंबर छा आहे? फोन नंबर ॿुधाए, मोबाइल नंबर। 033 750 750 1296 1296 जी जी 1296 96 आखिर में वरी 96 296। ठीक है 03375 ठीक है, वरी मेहरबानी अदा। जी शुरा साहब, वही शिकायत बजट एलोकेट थी वञे, पेपर में कम थी थो वञे, पर प्रैक्टिकली शयूं नथियूं ठहनि। असल में असां वटि छा आहे त एलोकेशन थिए थी पई हुनजी माण्हुनि जी पैसनि जी, पोइ वरी कम उहे थियनि था बि। कम में एॾी डिले था कनि पिया ठेकेदार ऐं ऑफिसर मिली करे, जो माण्हुनि जा मसइला अध में रहिजी था वञनि ऐं उहे स्कीमूं कंप्लीट नथियूं थी सघनि। हाणे हिकिड़ी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद राजराणी जे नाले सां हैदराबाद में हिकिड़ी पुल आहे, जेका पहिरियों 6 करोड़ जी थी, पोइ वरी वधी करे 28 करोड़, पोइ 50 करोड़, पोइ 60-70 एतिरे में थी पुल थी। अञा पुल ईअं पई आहे। त इहे ठेकेदारनि जो ऐं हुननि जो कसूरु आहे, जेको असांजा कंसल्टेंट्स आहिनि। त जेकॾहिं हू पैसा गवर्नमेंट सॼा बि ॾिए थी पई, तॾहिं बि उहा स्कीम मुकमल नथी थिए। छा थो थिए त सॼो कमु करे हिकिड़ो पार्ट थोरो राहे छॾींदा आहिनि ठेकेदार बि ऐं ऑफिसर बि। पोइ पार्ट जे करे वरी उहे लिखंदा आहिनि गवर्नमेंट खे त असांखे एक्स्ट्रा फंड ॾिनो वञे। पोइ जेकॾहिं एक्स्ट्रा फंड गवर्नमेंट ॾियण में डिले थींदी आहे त पोइ उहे स्कीम खे छॾे ॾींदा आहिनि। पर शुरा साहब ॻाल्हि इहा न, इहे हिकिड़ी दफ़े न बार बार इहो मसइलो साम्हूं अचे थो पियो, जेके माण्हू हिन में मुलविस आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई छो नथी थिए? इहे त केतिरा ई असांजा प्रोजेक्ट्स असां ॾिसूं था, चाहे रोड हुजे या कोई खातो हुजे, डिपार्टमेंट हुजे, उन में केतिरा ई इहे प्रोजेक्ट्स अध में ईअं रहियल आहिनि। इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु 100%। ईअं थिए बि थो, ॿुधायूं त हिन में वेस्टर्न इंट्रस्ट हूंदा आहिनि इंजीनियरनि जा ऐं ठेकेदारनि जा, उहे डिले कंदा आहिनि, डिले टैक्टिस कंदा आहिनि। ॿियो असां वटि
ईअं न आहे गवर्नमेंट में त सॼो फंड हिकदमि असां एलोकेट करे छॾियूं असां फंड रखंदा आहियूं थोरा पैसा पोइ थोरा थोरा 3 महीननि में ॾींदा आहियूं छो जो हिकदमि ॾींदासीं त ठेकेदार खणी भॼी बि वञनि था की ॿाहिरि था हलिया वञनि की काॾे वञनि था हिते हिकिड़ो ठेकेदार हुनखे 8 करोड़ रहियल आहे हुनजा 8 करोड़ असां जॾहिं ॾियोरायोसीं हुननि खे त उहो वियो हलियो वञे अमेरिका घुमण हलियो वियो हाणे जॾहिं मोटे इहे मसइला इलाही गवर्नमेंट लाइ बि आहिनि ठीकु आहे कॉलर आहिनि अशरफ साहब नसरुल्ला सोलंगी आहिनि कशपोर मां जी अस्सलाम वालेकुम अदा कॉल ड्रॉप थी वई अदा ॿीहर ट्राई कयो त प्रोग्राम में शामिल थी सघो जी अशरफ साहब लास्ट वीक जी बि कुझु कंप्लेंट्स ते असां अची था वञूं सदरुद्दीन अबड़ो हुआ लाड़काणे मां उन्हनि जो चवणो त असांजी घिटियुनि में सिवरेज जो सिस्टम न आहे नालियूं न आहिनि ठहियल हाणे अधु सदरुद्दीन साहिब सां मां ॻाल्हायुमि पाण ऐं उनखे मां चयुमि त तव्हां DC सां मिलो वञी DC खे मां फ़ोन करे चयुमि त उन चई करे पोइ हिन अधे खे चयुमि त मां तव्हां DC सां मिलो वञी ऐं इहा स्कीम तव्हां हाणे नई NIT में विझो ठीकु सो जेकॾहिं वियो हूंदो सदरुद्दीन साहिबु DC वटि त पोइ शायदि कमु थियो हूंदुसि जे न वियो अथसि त वरी मूंखे फ़ोन करे ॿुधाए त न थियो आहे कमु या थियो आहे त पोइ वरी उनखे परसुएशन कंदासीं बहरहाल मां उन ॾींहुं पाण ॿिए ॾींहं ते DC सां ॻाल्हाए करे हुनखे चयुमि त तूं मां फ़ोन करे हुनखे चयुमि त तव्हां वञो DC सां मिलो वञी पोइ हुन ख़बर न आहे इहो छा थियो कॉलर आहिनि अब्दुल लतीफ़ सहतो साहब आहिनि जी अस्सलाम वालेकुम अदा जी अदा कहिड़ो मसइलो आहे शिकायत आहे जी 2001 में अपॉइंट थिया हुआ अॻिते जी जी अदा जी 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 लतीफ़ तूं पहिरियों अवल मोबाइल नंबर पंहिंजो ॿुधाए 0300 3978 हाणे ॿुधाए जी तव्हां जी जी तव्हां 2000 आवाज़ तव्हांजो ॾाढो कटिजे पियो अदा हा अब्दुल लतीफ़ साहिबु सुबुह मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि पोइ मूंखे फ़ोन ते जवाबु ॾिजो पाण मां ऑफिस वञी तव्हां सां ॻाल्हाईंदुसि पोइ जेको तव्हांजो प्रॉब्लम आहे मूंखे ॿुधाइजो त वरी तव्हांजो मसइलो हल थिए ठीकु आहे वॾी महिरबानी अदा जी शेर साहब लास्ट वीक मां आसिफ अली सूंबरो साहब हुआ शिकारपुर मां ऐं उन्हनि जो चवणो त उन्हनि जे फादर जेके हुआ पुलिस में हुआ पर उन्हनि खे फोती कोटा तहत नौकिरी नाहे मिली ऐं सुमिरे साहिब सां मां पाण ॻाल्हायुमि हुन खां पुछियो हुअमि त भई छा मसइलो आहे हुन चयो फोती खातो आहे मां चयोमांसि तूं कराची अचु त मां तोखे DIG IG ॾे मोकिलियां त तव्हांजो फोती खाते में छो न नालो पियो आहे असल में छा आहे त असां वक़्त ते पंहिंजा एप्लीकेशन जमा न कराईंदा आहियूं अॼु बि हिकिड़ो छोकिरो आयो डिसीज़ कोटा जे लाइ मां हुनखे मोकिलियुमि सेक्शन ऑफिसर ॾे हू वियो वरी चयोसीं कूड़ ॻाल्हाए थो सेक्शन ऑफिसर मां चवां सेक्शन ऑफिसर मां सां छो कूड़ ॻाल्हाईंदो तूं कूड़ ॻाल्हाए थो त तूं सही कोन थो ॻाल्हि ॿुधाए असुलु मसइलो छा आहे पोइ जॾहिं सेक्शन ऑफिसर खे मां पंहिंजे ऑफिस में घुरायुमि त हुन सेक्शन ऑफिसर मूंखे ॿुधायो त साईं हिन जी एप्लीकेशन 2 सालनि खां पोइ आई आहे ऐं हिन जी एप्लीकेशन जेका आहे असां 2 दफ़ा फॉरवर्ड कई अथसि पर असांजो हिकिड़ो हूंदो आहे टाइम लिमिट त भई 2 सालनि में जेको बि अप्लाई कंदो त पोइ उनखे असां कंसिडर कंदा आहियूं बाक़ी जेकॾहिं जंहिं 2 सालनि खां पोइ अप्लाई कयो त उनखे कंसिडर न कंदा आहियूं सभु कॉल वठी था वठूं इन खां अॻु ड्रॉप थी वञे अब्दुल कदीर साहब आहिनि कंदकोट मां जी अस्सलाम वालेकुम अदा जी जी गुजरात साहब खे चवंदासीं त तव्हां कंदकोट में तव्हांजो बंगलो आहे तव्हां हिकिड़े माण्हू खे जेको आहे त नौकरियूं बि हुनखे ॾियो ठीका बि तव्हां हुनखे ॾियो कंहिंखे ॿिए कंहिंखे कुझु सम्झो बि न था ईअं त न कयो तव्हां पीपल्स पार्टी जा हो तव्हां हितो कंदकोट जा रहंदी हो या हितां जा रहंदड़ हो कंहिं ॿिए खे बि को मतिलबु आहे त को एडजस्ट कयो कंहिंखे ॿिए कंहिंखे बि नौकिरी को ठीकु को नाली कोई अहिड़े हिसाब सां को कंहिंखे ॿिए खे बि ॾियो हिकिड़े जहिड़ो लालण भुटे खे तव्हां ॾियो था ईअं न कयो मां कंदकोट जो MP बि न आहियां मां हू बि न आहियां इन करे इहा ॻाल्हि तव्हांजी ग़लति आहे त मां कंदकोट में ठीकु आहे कंहिंखे ॾींदो आहियां
ठीकु आहे, ॿी का कंहिंखे कोन ॾींदा आहियूं। 6 नौकरियूं तव्हां ॾेई वेठा हो जेको आहे नौकरियुनि जी नौकरी नौकरी बाबा मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे ॾियां न, मुंहिंजो दोस्त आहे उहो उनखे ॾींदुसि, त हुन में कहिड़ी ॻाल्हि आहे। पर मुंहिंजो न न पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि न आहे, पीपुल्स पार्टी ॻाल्हि न आहे बाबा। हिते जेको आहे आम आम तव्हांजो MP आहे, तव्हांजो MNA आहे, तव्हां उन खां वठी सघो था। न मां तव्हांखे न ॾींदुसि, कॾहिं न ॾींदुसि तव्हांखे नौकिरी, ऐं मां पंहिंजे माण्हू खे ॾींदुसि जेके हूंदा, न ॾींदुसि उन्हनि खे। महिरबानी अदा जी। शुरा साहब, लास्ट वीक मां कंप्लेन हुई सालेपट मां ज़ाहिद हुसैन शंबाणी कॉल कई हुई त उन्हनि जी स्कूल जी इमारत ना आहे, ॿार जेके आहिनि खुले आसमान हेठि पढ़नि था। हा ज़ाहिद हुसैन शंबाणी, नालो छा सम्झो? ज़ाहिद हुसैन शंबाणी। उन सां मुंहिंजो राब्तो थी न सघियो, उनखे वरी चवंदासीं त असां सां वरी राब्तो करे, ठीकु छो आहे। जो मूंसां राब्तो कोन कयो। मां हुनखे चयोमि तव्हांजे साम्हूं त भई साईं ख़ुर्शीद शाह सां मिले वञे, ऐं साईं ख़ुर्शीद शाह खे वञी ॾिसे, ऐं ख़ुर्शीद शाह जे करे तमामु घणा कमु कया अथऊं आम माण्हुनि जा। उतां जो MNA बि आहे, MP बि आहे, उहो ई वधीक हुनखे गाइड करे सघंदो। लास्ट टाइम चयोमांसि, पर जेकॾहिं उहो नथो करे त पोइ मां ॾे मोकिल, त पोइ मां इनशा ताला कोशिशि ठीकु कंदुसि। आहे। ऐं हाजी ग़ुलाम रसूल हुआ मदीने पाक मां, इहा कॉल हुई टैक्स जो मामिलो हिननि जो। साईं खे अर्ज़ु आहे त मां हुनजे लेफ्टिनेंट कैंटोनमेंट बोर्ड वारे जे ऑफिसर खां पुछियो हुउमि, त हुन चयो सही आहे, असांजी टैक्स जेका आहे सभिनी सां लागू हूंदी आहे। असांजी टैक्स जेका आहे मुख़्तस थियल आहे, 100 गज़ जे वारे ते हेतिरी टैक्स हूंदी, 500 गज़ वारे ते हेतिरी टैक्स हूंदी, 500 गज़ वारे ते हेतिरी टैक्स हूंदी। उहा असां घटाए नथा सघूं, छो हिकिड़े माण्हू खे घटाए नथा सघूं। साईं खे इहा टैक्स ॾियणी पवंदी। सो साईं खे मां अर्ज़ु कंदुसि त पंहिंजो जेकॾहिं हुते कमाए थो थोरो घणो हिते ॾींदा टैक्स, त को फ़र्क़ु कोन पवंदो। टैक्स भरणी पवंदी, इहा गवर्नमेंट जी टैक्स आहे, कंहिं प्राइवेट माण्हू जी न आहे जो न भरींदो। कॉलर आहिनि न्यास चांडियो साहब आहिनि दादू मां जी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अजी। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अजी असां हुनखे दादू मां था ॻाल्हायूं। सेंटर सरकार दादू जाइज़ मां प्रोटेक्शन अथॉरिटी क़ाइम कई 2011 में, जंहिंजो बिल बि सिंध हुकूमत मंज़ूर करे छॾियो, लेकिन सोशल वेलफेयर डिपार्टमेंट खे बजट रिलीज़ न थी सघी, जंहिं करे उहे जेके CPO ठहिया, चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट ठहिया हर ज़िले में, उहे बि माना हिनजी न थी। NGO जी मार्फत पहिरियां ठहिया, 3 साल NGOs हलाया यूनिसेफ वारनि, उन खां पोइ उनजो प्रोग्राम वाइंड अप थी वियो आहे 31 दिसंबर ते। हाणे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट खे जॾहिं हुननि हैंडओवर कया आहिनि, उहे हलाइण लाइ तयारु न आहिनि, त असांखे बजट रिलीज़ न पई थिए, असां किथां हलायूं? अदा तुंहिंजो नंबर कहिड़ा फ़ोन जो? जी 0333 333 7065 765 028। अॼु ॿियो बि हिकिड़ो इशू हुयो। जी जी। हा, अॼु ॿियो इहो इशू 028 028 028 जी अदा। हा, अॼु ॿियो इहो इशू हुयो। दादू सिटी में एकड़ प्राइमरी स्कूल आहिनि, जंहिंमें 14 प्राइमरी स्कूल जेके आहिनि उन्हनि जूं बिल्डिंगूं चाहे हसास आहिनि, एजुकेशन डिपार्टमेंट लिखत में बि ॾेई छॾियो आला इख्तियारनि खे, पर उन बावजूद में जेके बि NITs थियनि पियूं उन में न थिए, उहे स्कूल शामिल न पिया कया वञनि, ऐं मासूम ॿार जेके आहिनि वणनि जी छांव में ऐं उन्हनि स्कूलनि जी किचन खां ॿाहिरि जेके आहिनि खुले आसमान हेठि तइलीम कराइनि पिया, उहा सिटी जी इहा हालत आहे। ठीकु आहे, महिरबानी न्याज़ चांड साहब। असल में असां वटि त स्कूल त एतिरा जो माण्हू पढ़ण लाइ छोकिरा बि कोन, मास्तर 6-6 7-7 रखियल आहिनि, पर तव्हां चओ था त तव्हांजी ॻाल्हि खे असां अहमियत ॾियूं था, त ॿार वाक़ई थी सघे थो वणनि जे हेठो पढ़ंदा हुजनि, पर मूंखे नथो लॻे, छो असां त ॻोठ में स्कूल ठाहे छॾिया आहिनि, ऐं केतिरे माण्हू शिकायत कंदा आहिनि त स्कूलनि में उठ घोड़ा गॾा ॿधियल हूंदा आहिनि, मास्तर कोन हूंदा आहिनि। त असां त कोशिशि कयूं था त स्कूल ठहे। NIT जेकॾहिं न थी आहे त पोइ मां सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदुसि, ऐं पोइ तव्हांजे इंजीनियर खे चवंदासीं तव्हां सां मिले या तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाए, ताकी तव्हांजा मसइला हल थियनि। स्कूल हुजनि उते त मुंहिंजे ख़्याल में ज़रूरत ई न आहे त ॿार खुले आसमान हेठि वेही करे पढ़नि। ख़ैर शुजा साहब ॾिसी वठंदा हिन मसइले खे कि त रियलिटी आहे छा। प्रोग्राम मुहासिबो में वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, तव्हांजी कॉल्स वठूं था ऐं वधीक ॻाल्हाईंदासीं हिन मसइलनि ते।
जी व्यूअर्स, ब्रेक खां पोइ प्रोग्राम मुहासिबो में अवांखे भेरो ॿीहर भली कार था चऊं। स्क्रीन ते असांजो टेलीफोन नंबर अची रहियो आहे, नंबर डायल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। को बि कंप्लेंट हुजे या को बि मसइलो हुजे कंहिं सरकारी महकमे ख़िलाफ़ या कंहिं सरकारी ऑफिसर ख़िलाफ़ या कोई बि कमु अहिड़ो जेको पेंडिंग में तव्हांजो पियल आहे, उन ते तव्हां असांखे कॉल करे रजिस्टर कराए सघो था पंहिंजी शिकायत। शुरा साहब, लास्ट वीक जी असां वटि हिकिड़ी कंप्लेंट हुई, धड़ी बख़्श ओठो साहब कराची मां कॉल कई हुई। यास्मीन नाज़ हुयूं, टीचर हुयूं, उन्हनि जो मसइलो हो। इन खां पहिरियों मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंधी ॿारनि खे त मूं वटि अचनि था, पर उहो पंहिंजो उन में 70% 60% कूड़ ॻाल्हाइनि था पिया। सच ॻाल्हाईंदा त पोइ मसइला हल थींदा। ॿियो मां अर्ज़ु कयो त नौकिरी जो मसइलो मां नथो हल करे सघां, किथे बि हुजे। मां मुंहिंजो हल्को आहे हिते कराची, मां कोटा सही ॾींदो आहियां कराची खे, बाक़ी मेड़मेंट में पंहिंजो कमु थी वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे। सही। पर हिकु त मूंसां सच ॻाल्हाइनि, ॿियो त खामखा ॻाल्हि न कनि, ऐं जेका पंहिंजी लीडरी न चमकाइनि। महिरबानी करे मूंसां थोरो सच ॻाल्हाईंदा त पोइ मां उनजी मदद कंदुसि। हाणे हीउ ओठो साहब, एतिरी कंदा उन्हनि जो पंहिंजो उन्हनि मसइलो जो डिले नुक़सानु थींदो। थो थिए न। अॼु जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त हुन वीचारो सेक्शन ऑफिसर निकिरी ऑफिस में, चएसि हीअ कागज़ आहिनि, तव्हां ॾिसो हिन कॾहिं अप्लाई कया। मां पोइ हुनखे चयो तूं कूड़ ॻाल्हायो न, ग़लति बयानी खां कमु न वठो। ग़लति बयानी न कनि त अच्छा शोएब साहब, कॉल वठी था वठूं त पोइ वरी असां हुन में लास्ट वीक जी कंप्लेंट ते अचूं त आसिफ मेबर साहब आहिनि नवाबशाह मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। अदी मां ॿ टे दफ़ा पहिरीं साईं ते फोन कई आहे, जी जी। पर ही साईं लेटर बि ॾिनो हो मूंखे, तो उहो बि नथो एक्सेप्ट करे। तो पघारुनि जे लाइ मां चयो साईं खे, चई बेनज़ीराबाद मां। तव्हां छा आहियो? सर मां इंस्पेक्टर हुयुसि, अॻूणो इंस्पेक्टर हुयुसि। छा में? तव्हांखे सर पहिरीं बि मुंहिंजो पुटु चवण आयो कराची में। छा में तव्हां इंस्पेक्टर हुआ? मार्केट कमेटी में सर। हा त उहो तव्हांखे पघार त कुझु मिली आहे न? न सर, कुझु कोन मिली आहे। 20,000 तव्हांखे मिली न आहे? न सर कुझु कोन मिलियो आहे सर। हाणे हिकिड़ो त माण्हू आयो मार्केट कमेटी जो, हुनखे 20,000 वठाए ॾिनमि। न बाक़ी सर मूंखे कोन मिली आहे सर। चङो नंबर छा थी तुंहिंजो? नंबर 0306 हा 320 जी 78 हा 22। हा सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, महिरबानी करे फ़ोन खोले रखजांइ। ठीकु आहे सर, ठीकु आहे। 11:30 12 खां पोइ मां तुंहिंजे मार्केट कमेटी वारे सां ॻाल्हाए करे, कमिश्नर सां, DC सां ॻाल्हाए करे तोसां राबितो कराईंदासीं, ताकी तोखे तुंहिंजो पघार मिली वञे ग़रीब खे। वॾी महिरबानी अदा। जी शुजा साहब, सो न अदी जो मसलो ओठो साहब पाण बि आयो, वकील बि आयो, उन जो अदी यास्मीन बि आई हुई। जी। पोइ मां हुनखे मोकिलियो मैडम आलिया ॾे। मैडम आलिया वरी चयो अथनि त इनशाला तव्हांजो कमु थी वेंदो, ऐं तव्हांजो जेको आहे केस वियो आहे सेक्रेटरी साहिब ॾे। पोइ पाण राज़ी ख़ुशि थी विया, अलाह जी महिरबानी सां जो कमु थी वेंदो। ठीकु आहे। उन खां पोइ हुआ मुमताज़ अली मक्सी साहब हुआ, असिस्टेंट डायरेक्टर डेवलपमेंट अथॉरिटी लाड़काना, ऐं उन्हनि जो पघारुनि जी समरी हुई जेका CM साहब वटि पियल आहे। साईं खे मां चयुमि त अचे मूं वटि, अचे मूंखे नंबर लिखाए समरी जो। पोइ साईं आयो कोन मुंहिंजे ख़्याल में, जेकॾहिं ईंदो त कमु थींदुसि, न ईंदो त कमु कोन थींदुसि। ताक़त अली सोलंगी हुआ राणीपुर मां, उन्हनि जो बि पघारुनि जो मसइलो। नज़ाकत अली साहब जो जेको उहो पघार MNCHS जो हुयो, उहो मां हुन सां साहिबजान हुनजी हेड आहे, हुन सां ॻाल्हाए करे ॿुधायमि हुनखे, इंशाअल्लाह ताला पघार घणो करे हुननि खे मिली वियूं हूंदियूं, जे न त 1-2 ॾींहंनि में मिली वेंदुसि। छो जो उन वक़्तु हुन साहिबजान मूंखे ॿुधायो, अदी साहिबजान ॿुधायो त असां पघार 2 ॾींहंनि में हिनखे ॾियूं पिया। अच्छा। तो मां हुनखे ताक़ीद कयमि त हिन ग़रीबनि खे 2 ॾींहंनि में पघार मिलणु खपे। ठीकु आहे। त जेकर न मिली अथसि त वरी ॻाल्हाए सघे थो। घणो करे मुंहिंजे ख़्याल में हुनजो कमु थी वियो आहे। कॉल वठी था वठो। राहिब अली आज़ाद सोबरो आहिनि डहरकी मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। जी अदा, तव्हांजी दुआ। जी अदा। जी मां राहिब रियाज़ सोबरो चाहियां थो, नेशनल लेबर फेडरेशन सूबाई डिप्टी सेक्रेटरी जनरल। नेशनल लेबर फेडरेशन। अच्छा जी। अदा तूं पंहिंजो मसलो ॿुधाए, असां डिॼ आहिनि यार। हाय साहब, मसला है, नंबर लगा पिया आहिनि हिते, सनती हवाले सां मिलो, तव्हांखे पाण खे ख़बर आहे, पहिरें नंबर ते आहे। हा ॻाल्हाए। जी हिते माड़ी पेट्रोलियम, एंग्रो फर्टिलाइज़र, फौजी फाउंडेशन, लिबर्टी पावर ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इदारा हिते आहिनि। पहिरियों नंबर पंहिंजो ॿुधाए। 0304 304 630 630 7892। 7892। हा हाणे मसलो ॿुधाए।
हाई साहब हिते सनती हवाले सां ज़िलो घोटकी सिंध में मालामाल आहे 6 नंबर ते। ठीकु आहे, ख़बर आहे। हा, उन हवाले सां तव्हां पुराणा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मां बैंक तव्हांखे सुठे नमूने तकरीबन वग़ैरह बि कंदा रहंदा आहियो मुंहिंजो साईं आहे, तूं हुकुम कर जी। उन हवाले सां हिते वॾे में वॾो मसइलो इहो आहे त सालनि खां वठी डेली वेजिस ते जेको आहे हिते सनती ॾाढा ज़ुल्म करनि था, सनती इंतिज़ामिया ऐं उन सां गॾोगॾु हिते जेकी ज़िले इंतिज़ामिया आहे उहा बि पंजाबी लाबी आहे। ठीकु आहे साईं, उन हवाले सां सनती इंतिज़ामिया सां मिली भगत करे हिते वॾे में वॾो ज़ुल्म थिए थो। पहिरें नंबर 1 त माना हितां जा मक़ामी जेके 20 सालनि खां वठी वर्कर कमु करनि था, उन्हनि खां सिर्फ़ु महीने में 8 ऐं 10 ॾियारियूं वठी वरी उन्हनि खे फील्ड ब्रेक जे नाले ते पूरो महीनो मोकल कराई वञे थी। जॾहिं त 12 जेको धारिया पंजाब मां अची करे हिते 50,000 जेके रिटायर थियनि था हिते रिटायर मुलाज़िम जेके पंजाब अगरि टू दी पॉइंट मसलो ॿुधाए त वधीक बहितर आहे। छा टू दी पॉइंट आहे, अहम पॉइंट घणा, पर मां सिर्फ़ु मेन पॉइंट तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त सिंधियुनि सां ऐं हितां जे मक़ामी वर्करनि सां ज़ुल्म केतिरा थियनि था। मां फोकस करां थो 2-3 पॉइंट। ठीकु आहे दादा, वॾी महिरबानी। प्रोग्राम जी नोयत खे थोरो सम्झो। थोरो तव्हां बि सिंधी बि थोरा महिनत कयो। असां महिनत में घटि आहियूं तमामु सिंधी, ऐं सिंधियुनि खे महिनत करणु खपे। बाक़ी इहो मां तव्हांजे वज़ीर जेको आहे लेबर वारो उन सां ॻाल्हाईंदुसि, पोइ उनखे चवंदुसि त हीअ तव्हांजी शिकायत जीननि शिकायत आहे। छो जो असांजे सिंध में जेके बि फैक्ट्रियूं थियनि थियूं असांखे लाड़ो लापो ॾेई करे फैक्ट्रियूं त क़ाइमु कनि था, ऐं फैक्ट्री क़ाइमु करण खां पोइ सिंधियुनि खे जवाबु ॾियनि था। इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर कुझु चवंदा आहिनि त कुझु वटनि में बि खोट आहे त कुझु तोराज़ी में बि खोट ज़रूरु आहे। इन करे थोरो महिनत कयो तव्हां, असां तव्हां सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला सिंधियुनि खे असां अकेलो न छॾींदासीं, असां हुन सां ॻाल्हाईंदासीं ज़रूरु। ठीकु आहे। लास्ट वीक जी कंप्लेन शुरू साहब जेका तमामु घणी अहम हुई, नज़ीर नारेजो साहब हुआ केंगरी मां, जेको उन्हनि जो चवणो हो त स्कूल आहे पीर ॻोठ शहर में ऐं उते मैखानो ठहियलु आहे स्कूल जे भरिसां ई। इन सां मां पाण ॻाल्हायमि, पोइ वरी हुनखे SHO खे दॿ ॾिनमि। SHO खे दॿ ॾियण खां पोइ वरी मां SP खे चयुमि। SP ॾाढो सुठो आहे ऐं घणो करे इहो जेकॾहिं बंदि थी वियो हूंदो मैखानो, पर जे न बंदि थियो आहे त वरी मूंखे चई सघनि था। वरी इंशाअल्लाह ताला हुनखे पीर शाह खे मां वरी चवंदुसि। SSP साहिबु आहे, ॾाढो सुठो SP आहे हुते, ऐं हुनखे चवंदुसि उहो हुनजी खल लाहे छॾींदो कोन हुनखे। सही, स्कूल जे भरिसां अहिड़ी शइ ठहण न, जो पर उहो घणो करे मसइलो हल थी वेंदो। छो जो उन ॾींहुं मां पाण SHO खे ॻाल्हाए करे चयोमि त भई हीउ मसइलो जल्दी हल कर। उन चयोसि मां हाणे गाॾी मोकिलियां थो, ऐं मां साईं सां बि नज़ीर नारेजे साहिब सां ॻाल्हायुमि। उनखे बि चयुमि त भाई तूं मूंखे वरी ॿुधाइजांइ। पर वरी SP साहिब खे बि चयुमि। SP साहिबु चयो हूंदो, डेफिनेट चयो हूंदो, छो त पीर मोहम्मद शाह ॾाढो मां चयुमि जीअं सुठनि ऑफिसर मां आहे, हुन ॿियो त मुंहिंजी तमामु घणी इज़त कंदो आहे। इन करे हुन ज़रूरु इहो क़दम खयो हूंदो ऐं ज़रूरु इहो मसइलो हल थी वियो हूंदो। कॉलर आहिनि अली मुराद साहब आहिनि गंबट मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। हिकिड़ो अदा टीवी जो आवाज़ बिल्कुलु बंदि करे छॾियो तव्हां। जी, असांजो नंढो हिकिड़ो मसइलो आहे। जी बिल्कुलु। कहिड़ो नंबर ॿुधायो था अली मुराद साहिब? अली मुराद नंबर फ़ोन नंबर 0301 हा 341 हा 7229। हा, हाणे मसइलो ॿुधाए। जी साईं, असां एजुकेशन डिपार्टमेंट में भर्ती थियासीं 2008 में। माना पोइ वरी असांखे माना डिसमिस कयो वियो पोस्ट खां। पोइ जेको असांखे केस हलियो सुप्रीम कोर्ट असांखे बहाल कयो आहे। जी जी। वरी सुप्रीम कोर्ट बहाल कयो असांखे। लोअर ग्रेड एम्प्लॉय 213 भर्ती थियासीं खेरपुर माना एजुकेशन डिपार्टमेंट में। हा दा। पोइ हुन मां तक़रीबन 213 मां ॿिया सभु माना भर्ती थी विया आहिनि। बाक़ी असां 7-8 छोकिरा। पोइ चीफ सेक्रेटरी खे बि असां माना रिक्वेस्ट कई, एप्लीकेशन मोकिली त सेक्रेटरी साहब उन्हनि इशू कयो 13। अली मुराद, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो था, जेकॾहिं तव्हां मां को बि 13 माण्हू मां को बि माण्हू मां वटि अचे ऐं अची पंहिंजे केस खे परसुएशन कंदो, मां चीफ सेक्रेटरी साहिब खे बि गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं ज़रूरत पई त एडुकेशन जे सेक्रेटरी खे बि चवंदासीं तव्हां पंहिंजा ऑर्डर वार्डर खणी अचो इहे सुप्रीम कोर्ट वारा, त पोइ चऊं। न त बि ॿियो हल इहो अथव त सुप्रीम कोर्ट में वञी तव्हां पंहिंजो हिकिड़ो वकील करे को 10-20 हज़ार रुपए जो, ऐं उनखे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में उनखे केस कंदो न, पोइ तव्हांजो असांजो उहा एप्लीकेशन जेको आहे चीफ सेक्रेटरी साहब असांखे अप्रूव कई। 14405 नंबर आहे हुनजो, 14405।
अदा ईअं कुझु कोन थींदो जेसिताईं पाण कोई न ईंदो। जी जी हा चओ पाण तव्हां इंशाल्लाह ताला तव्हांजो कमु थी वेंदो, न ईंदो त पोइ हाणे अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। वॾी महिरबानी अदा। अजी शुरा साहब लास्ट वीक जी कुछ कंप्लेंट्स हुयूं, कल भली गोपांग हुआ ठरी बीरवाह मां, उन्हनि जो चवणो त 300 गर्ल्स स्कूल आहिनि जिन मां अक्सर जी बिल्डिंग ख़तम थी वई आहे, इमारत बोसीदा थी वई आहे। इहे साईं खे मां हाणे वियोसि ख़ैरपुर मां पाण, अच्छा त हुनखे साईं खे चई आयुसि डी सी साहिब खे, साईं कलब अली साहिबु जेकॾहिं मिलंदो डी सी साहिब सां, ठीकु आहे। ॿियो मां कलब अली सां कोशिशि कई हुअमि त फ़ोन ते ॻाल्हाए सघां, पर हुनजो फ़ोन मुसलसल बंदि लॻो पियो हो, ॿिए ॾींहं ते कोन ॻाल्हाए सघियुसि। जेकॾहिं हुन डी सी साहिब सां मिलंदो त थी सघे त को मसिलो हल थी वञे, न त वरी पोइ मूंसां मां फ़ोन करे ॻाल्हाईंदोमांसि, पुछंदोमांसि। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ॿी कंप्लेंट हुई ख़ान मोहम्मद चांडियो साहिबु हुआ ख़ैरपुर नाथन शाह मां, वाटर सप्लाई जो मसइलो त 2002 खां बंदि आहे। साईं खे बि मां ॻाल्हाए करे पोइ इंजीनियर सां, इंजीनियर खे पब्लिक हेल्थ वारे इंजीनियर उन सां उन पाण ॻाल्हायोसि, उन पाण मूंखां नंबर वठी करे, रामचंद नालो हो इंजीनियर जो, उन पाण मूंखां नंबर वठी उनजो हमरा सां उन सां ॻाल्हायो ऐं उन चयो त मां इंशाल्लाह ताला हुनजी जेका शिकायत आहे पूरी थो करे छॾियां, जेका शिकायत हुनजी ख़तमु थी वई आहे त ठीकु आहे, जेका न थी आहे त वरी असां वेठा आहियूं। हिकिड़ी रिक्वेस्ट आहे असांजी व्यूअर्स खां त जीअं जे रैपिडली तव्हां शिकायतूं असां ॾींदियूं आहिनि, तीअं फीडबैक बि असांखे ज़रूरु ॾींदा कयो त केतिरो मसइलो हल थियो या न थियो, घटि में घटि उहो ज़रूरु असांखे ख़बर पवणु घुरिजे त केतिरो तव्हांजो मसइलो हल थी रहियो आहे। शुजा साहब तव्हांखे कॉल कनि था त घटि में घटि असांखे फीडबैक ज़रूरु ॾियो, चाहे फेसबुक ते ॾियो या लाइव कॉल जे ज़रिए ॾियो। इम्तियाज़ अली कुंभर आहिनि सेक्रेट मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? जी जी बिल्कुलु। असांजे इम्तियाज़ पहिरियों नंबर ॿुधाए पंहिंजो। 307 36 35 35 75 हाणे ॿुधाए। जी अदा अदा मां सुभाणे डी सी साहिब खे चवंदुसि पोइ उन सां मिलिजो वञी, जेकॾहिं उन वटि कोई अहिड़ो फंड हूंदो त तव्हांजी ज़रूरु मदद कंदो। थोरो पाण बि हिमत कयो अदा, केतिरो ॿिए ते भाड़ींदो, कुझु पाण बि हिमत कयो, मुड़सी कयो, महिनत कयो। सिंधी माण्हू थोरा असां हो थी विया पोइ हिते पइजी विया, महिरबानी करे थोरा हिमत कयो, अलाह कंदो सभु कुझु थी वेंदो। हिमत मदद ख़ुदा मदद ख़ुदा चयो आहे न, अलाह से चयो आहे त तव्हां हिमत कंदो मदद अलाह से कंदो। बहरहाल मां सुभाणे चवंदुसि गुरबत को गुनाह कोन्हे अदा, गुरबत को गुनाह कोन्हे भाउ, ग़रीब हुज़ूर साईं चयो आहे त मूंखे वधि में वधि ग़रीब माण्हू पसंदि आहिनि, ठीकु आहे न। हाणे उन वॾे जेको ॿिन्ही जहाननि जो सरदार हो उन्हनि ग़रीबनि खे पसंदि कयो आहे, असां बि तव्हांखे पसंदि कंदा आहियूं, पर थोरो हिमत कंदासीं त इंशाल्लाह ताला सभु कमु थी वेंदो। सुभाणे डी सी साहिब सां तव्हां मिलिजो वञी, ठीकु आहे न। वरी महिरबानी अदा। ऐं ईश्वर साहब बि तव्हां अॼु ॾाढी सुठी इहा ॻाल्हि कई आहे त असांखे पंहिंजी कुझु कमज़ोरियूं पाण में ॾिसणु घुरिजनि त असां किथे घटि आहियूं या किथे वधि आहियूं। असां ॿियनि ते थी सघे थो तनक़ीद करणु वाक़ई तमामु घणो आसान कमु आहे, पर इहो पाण बि ॾिसणु घुरिजे त असां किथे कमज़ोर आहियूं, किथे असां तवजो न पिया ॾियूं, पाण खे पाण बि मज़बूत करण जी ज़रूरत आहे। जी ईश्वर साहब कुझु चओ पिया तव्हां। असां में इहो आहे, असां पाण सिंधी आहियूं न, त असां में इहो थोरो हाणे फुक़दान थी वियो आहे पर महिनत जो, जेको अॻे असां सुबुह सां नंढड़ा हुआसीं जॾहिं त सुबुह सां उथंदा हुआसीं त राख जेके हर काईंदा हुआ ॾांदनि ते, हाणे त अची ट्रैक्टर अची विया आहिनि, पोइ ॾांदनि ते काईंदा हुआ त उन हिकिड़े ओड़ में हिकु ओड़ ॾियण में हू जेका आहे पंहिंजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हू पढ़ंदा बि वेंदा, इहे दुरूद शरीफ़ ऐं ॾांदनि खे खॿी सॼी करे हलाईंदा वेंदा हुआ, त एॾी असां में महिनत हूंदी हुई। हाणे असां में महिनत निकिरी वई आहे। तव्हां ॾिसो ॿाहिरि निकिरी हलो, तव्हां कश्मीर खां वठी अचो त रुॻो इहे होटल भरिया पिया, चांहि जे मथां चांहि माण्हू पीअनि पिया ऐं कमु जेको आहे तमामु ख़तमु थी वियो आहे। असांखे कमु करणु खपे। वठी था वठूं सजाद यूसुफ सूमरो साहिबु आहिनि दादू मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम अदी। जी अदा, अदा पहिरीं पंहिंजो नंबर लिखाए छॾियो, फ़ोन नंबर। जी अदी, नंबर लिखो 0311 0311 0897 0897 870 870। जी
हाणे ॿुधायो कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अॼु मूं तक़रीबन हिकु हफ़्तो अॻु में साईं खे अर्ज़ु कयो हो त मुंहिंजो फाइल पियो आहे CM ऑफ CM, मुंहिंजो वाल साहब गुज़ारे वियो, छुटीअ दौरान गुज़ारे वियो हुयो, जेको चीफ सेक्रेटरी खां सभिनी खां हाणे CM ऑफ CM फाइल पियो आहे। मूं साईं जन खे नंबर बि ॾिनो, नंबर ॾिनो त साईं अर्ज़ु कयो त मां सेक्रेटरी साहिब सां मिलियो आहियां ऐं सेक्रेटरी साहिब बि चयो आहे, सेक्रेटरी साहिब चयो त वरी तव्हां पंहिंजी एप्लीकेशन जमा करायो। साईं जन खे इहो अर्ज़ु आहे त साईं वरी असां एप्लीकेशन जमा करायूं, वरी असां एतिरा साल इंतज़ारु करायूं, तव्हां सेक्रेटरी साहिब सां छो था ॻाल्हायो, तव्हां डायरेक्ट CM ऑफ मां असांखे पंहिंजी फाइल सां फॉरवर्ड कराए ॾियो, तव्हांखे फाइल जो नंबर बि ॾिनो हुयो, आउटपुट नंबर बि मां तव्हांखे ॾिनो। दादा हिकु अर्ज़ु ॿुधो सजाद साहिबु, हिकु CM साहिब सां मिलणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं उते जेकॾहिं तव्हां उते हिकिड़ी समरी कोन हूंदी आहे, पूरे सिंध जूं समरियूं उते मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं समरी तव्हांजी मां कढाए बि वठां अॻियां मोकिलाए बि सघां, पर हुनजी परसुएशन केरु कंदो? ज़रूरतूं तव्हां ईंदो या को माण्हू अहिड़ो हूंदो या तव्हांजो जेको उतां जो MPA हुजे या MNA हुजे, उन्हनि खे चओ त उहो अची परसुएशन करनि। बाक़ी ईअं त कोन आहे त हिते कमु तव्हां चयो कमु थी वेंदो, जेसि ताईं कम जी परसुएशन न कंदो तेसि ताईं कमु कोन थींदो। दादा सची ॻाल्हि इहा अथव, परसुएशन आसान, मूंखे एतिरो टाइम कोन्हे त मां हुते तव्हांजे फाइल जे पुठियां घुमंदुसि, को हले मां फ़ोन ते ज़रूरु चवंदुसि, उन्हनि खे रिक्वेस्ट ज़रूरु कंदुसि, मां CM साहिब जे पर्सनल सेक्रेटरी जेको आहे हुनखे रिक्वेस्ट ज़रूरु कंदुसि, तव्हांजो फाइल कढाईंदुसि, पर उहो फाइल किथे वञे थो किथे अचे थो उहो तव्हांखे करिणो पवंदो। वॾी महिरबानी अदा। शेर साहब लास्ट वीक जी कंप्लेंट्स त ख़तमु थी वियूं, कुझु फेसबुक ते कंप्लेंट्स आयूं हुयूं, हू तव्हां सां शेयर कयोसीं, उन जे बारे में असां पुछणु चाहींदासीं। फेसबुक ते जेके कंप्लेन आयूं यकीन सां उहो असां उनखे कोन ॾिठियूं अथसीं, छो जो जेके माण्हू वीचारा एतिरो इंतज़ारु करे असांजे TV ते ॿुधाइनि था पिया त उहे केतिरा डायल कंदा हूंदा, कोशिशि कंदा हूंदा, तमामु घणी महिनत कंदा हूंदा। असांजो ख़्यालु आहे जेको TV ते ॻाल्हाईंदो उनखे वधीक प्रायोरिटी ॾींदासीं। ठीकु आहे, बाक़ी हाणे ईअं त शिकायत हिकिड़ी मोकिले था छॾनि त उहा शिकायत ईअं हल कोन थी सघंदी जेसिताईं पाण न ईंदा। पाण ईंदा, जीअं अॼु यास्मीन आई त पाण हुनजो मसइलो कुझु हल थी वियो, ॿी हिकिड़ी अदी आई उनजो मसइलो बि असां कोशिशि कईसीं त उहो बि कुझु हल थी वियो। हाणे जेको पाण अचे थो त उनजी परसुएशन थिए थी, मां त सेक्रेटरी खे चई सघां थो, हुनजे ॿियनि ऑफिसरनि खे चई सघां थो, पर उन सेक्रेटरी वटि या क्लर्क वटि या SO वटि वञिणो त हिननि खे पवंदो न। जेकॾहिं इहे वेंदा त कमु थींदो, न वेंदा त कमु कोन थींदो। ठीकु आहे, यकीन कयो इहो छो जो कमु ॾाढो ॾुखियो आहे। पर शुरू साहब इन ते डिस्कस कंदासीं, जेकी फेसबुक ते जिनजी कॉल नथी लॻे असांजे प्रोग्राम में, त फेसबुक ते मोकिलीनि था त उन्हनि कंप्लेंट्स जो छा थींदो? कॉल वठी था वठूं त पोइ मां तव्हांखे जवाबु वठां। उन में इहा त उहे उन में जेके नंबर उन्हनि जा हूंदा न, फ़ोन नंबर, त पोइ असां उनखे फ़ोन करे ॻाल्हाए पुछी सघंदासीं। ठीकु आहे, फेसबुक ते जेके तव्हां ते कंप्लेन कनि था त नंबर उन में मोस्टली हाणे त नंबर ॾियनि बि पिया, जिन जा न आहिनि उन्हनि खे वाक़ई असां राब्तो नथा करे सघूं। हाजी जीअंद आहिनि उमरकोट मां, जी अदा। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। जी असां यार को आज मुज़फ़्फ़र सजरा अमरकोट ज़िले में आयो, असां मिलियासीं हिकु दफ़ो, ऐं जेको हाजी जीअं चौपाण ॻाल्हाए पियो, असां अर्ज़ु कयोसीं त असांजो 7 साल पीआर जी पीपल्स पार्टी जो दौरु आयो, ई असांजो पीपल्स पार्टी जो अॻुवान मोहम्मद इस्माइल चौपाण शहीद थी वियो, हुनजे बारे में कोर्टूं जज कुझु नथा कनि। हाजी मुज़फ़्फ़र सजरा खे असां अॻियां अर्ज़ु कयोसीं, वरी अपील करूं। न अदा नंबर कहिड़ो हाजी साहिबु? नंबर 0331 327। हिकिड़ो मिंट, 331 327 327 ठीकु आहे। सुभाणे जीअं तोसां मूं ॻाल्हाईंदुसि सुबुह जो, पोइ नंबर पंहिंजो खोले रखजांइ, फ़ोन जो नंबर खोले रखजांइ, कोशिशि कंदासीं अदा, कोशिशि कयूं था अलाह करे तुंहिंजो मसइलो हल थी वञे। ठीकु आहे न अदा, वरी महिरबानी अदा। श्रेया साहब प्रोग्राम जो टाइम बि असांजो ख़तमु थी रहियो आहे ऐं टाइम वाक़ई तमामु घणो घटि आहे असांजे प्रोग्राम जहिड़े हिसाब सां कंप्लेंट्स अचनि थी पियूं। फेसबुक ते इन ॿिनि हफ़्तनि में जेतिरी कंप्लेंट्स आयूं आहिनि उहो तव्हां सां शेयर असां करे छॾियूं आहिनि। जिन जा नंबर आहिनि उन्हनि खे शुजा साहब पाण राब्तो कंदा ऐं कोशिशि आहे त तव्हांजा मसइला जेतिरा वधि में वधि हल थी सघनि। एतिरनि मसइलनि में कंहिं त ग़रीब जो मसइला हल थियनि था न। बिल्कुलु सही, जेकॾहिं कंहिं ग़रीब जो मसइलो हल थिए थो पियो, जीअं तव्हांखे एतिरा मसइला तव्हां ॿुधायूं था, हिन में जेके लास्ट टाइम मूंखे 7 या 8 हुयूं, 8 मां 6 जा मसइला हल थी विया। ठीकु आहे, जेकॾहिं इहा 6 जा मसइला बि हल थींदा इहा वॾी ॻाल्हि आहे। वॾी अचीवमेंट पर माण्हू मूं वटि अचनि था, मां जीअं पहिरियों
पहिरियों बि अर्ज़ु कयुमि तव्हांजे तवसल सां। हाणे मां रिक्वेस्ट कयां थो माण्हुनि खे त महिरबानी करे मूं वटि अची कूड़ न ॻाल्हाइनि। घणो सिंधी असां ग़लति बयानी न कनि। ग़लति बयानी कनि था पियो। ग़लति बयानी कंदा त पोइ उन्हनि जो नुक़सानु थींदो, असांजो बि टाइम वेस्ट थो थिए पियो। कंहिं ॿिए ग़रीब जो कमु थी वञे त वधीक सुठो। ठीकु आहे, वॾी महिरबानी शुजा साहब। जीवर्स प्रोग्राम मुहासिबो जो वक़्तु हिते पूरो थियो। नेक्स्ट वीक ॿीहर अवां सां थींदी मुलाक़ात। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के मान।